सिजावल वेझो इंतहाई असास करार ॾिनल मीनार की बचाव बंद के आसपास के रहवासिन मोहम्मद मूसा खोसो, सूफी आशिक खोसो और मोहम्मद इब्राहिम की अगवानी में समय बोर्ड मुतासरन नौ रस्तो स्टॉप अग्यां सिजावल कराची रोड से निट रहण उस में एहतजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जे सबब सवे मुसाफ़िर गाड़ियुनि जूं कतारूं लगी वयूं। उन मौके ते अगवाणनि चयो त सिजावल ज़िले इंतजामिया बरसात ऐं बोर मुतासरनि लाइ सिंध हुकूमत ऐं समाजी इदारनि खां मिलंदड़ इमदादी सामान ऐं फंड हड़प करे छॾिया आहिनि। कंहिं बि हिकु मुतासिर सां मदद नाहे थी। डीसी सिजावल शहरयार गुल मेमण बदतरीन करप्ट ऑफिसर साबित थियो आहे, जंहिंखे बोर मुतासिर मासूम बचड़नि जे हाल ते रहम न आयो। हुननि चयो त नाअहल डीसी सिजावल खे हिकदम मुअतल करे हुन खां रिलीफ जा फंड ऐं इमदादी सामान गायब थियण जो पुछाणो कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। हुननि सिंध जे वॾे वज़ीर खां घुर कंदे ऐं चिताव ॾींदे चयो त फौरी तौर ते बुखनि में फाह थी वियल बोर मुतासिरनि खे इमदादी सामान ऐं टेंट फ़राहम करे डीसी सिजावल खे हटायो वञे।